कारकुननि जे सिलसिले खे अॻिते वधाइनि था। जी सिंध मुतहिदा महाज़ जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुज़फ़िर भुट्टो जो तशद्दुद थियल ऐं गोलियूं लॻियल लाश हैदराबाद वेझो हथायो। कांग्रेस तगवाणनि मुज़फ़िर भुट्टो जी क़त्ल जी मज़म्मत कंदे इंसानी हक़नि वारे तंज़ीम खां जांच जो मुतालबो कयो आहे। अॼु सुबुह जो हटड़ी वेझो हिकु गोलियूं लॻियल लाश हथायो जंहिंखे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जिते हुन जी सुञाणप जस्मम जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुज़फ़िर भुट्टो तौरु कई वई आहे। मुज़फ़िर भुट्टो जी लाश जी सुञाणप संदसि घरवारी सायमा भुट्टो ऐं ॿियनि माइटनि कई आहे। मुज़फ़िर भुट्टो गुज़िरियल साल 5 फरवरी ते पुरस्कार नमूने गुम थी वियो हो, जंहिंजो अॼु गोलियूं लॻियल लाश हथायो आहे। मुज़फ़िर भुट्टो जी लाश हथ अचण वारे इतला ते जस्कम जो वक़्ती चेयरमैन डॉक्टर न्यास कालाणी ऐं ॿिया कारकुन सिविल अस्पताल हैदराबाद पहुता। जस्कम जे वक़्ती चेयरमैन डॉक्टर न्यास कालाणी, GSN तहरीक जे सरबराह डॉक्टर सफदर सरकी ऐं अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजे समेत मुख़्तलिफ़ क़ौम परस्त अॻवाननि मुज़फ़िर भुट्टो जे क़त्ल जी मज़म्मत कंदे इंसानी हक़नि वारी तंज़ीमनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। डॉक्टर सफदर सरकी जो चवणु आहे त क़ौमी कारकुननि खे क़त्ल करण सां सिंध जे आशपे वारी राह तां हटाए नथो सघिजे। जस्मम जे मरकज़ी अॻवान मुनीर चोलियाणी जो चवणु आहे त मुज़फ़िर भुट्टो जी जनाज़े नमाज़ अॼु शाम सेवण में अदा कई वेंदी। मुज़फ़िर भुट्टो सोगवारनि में घरवारी सायमा, 2 पुट आकाश, दरिया ख़ान ऐं न्याणी हिना छॾिया आहिनि। मुज़फ़िर भुट्टो सेवण जे भुट्टा पाड़े में पैदा थियो ऐं हू केतिरे ई अरसे खां कॉमपर्स कारकुन जी हैसियत सां कमु करे रहियो हो। मुज़फ़िर भुट्टो क्रिकेट रांदि जो बहितरीन रांदीगर हो ऐं हू सेवण जी हिकु टीम जो कप्तान बि रही चुको आहे। इन हवाले सां असां वधीक राब्तो कयो आहे KTN न्यूज़ हैदराबाद जे रिपोर्टर सलीम मल्लाह सां। जी सलीम, इहो ॿुधायो त जस्मम जे अॻवान मुज़फ़िर भुट्टो जो जेको लाश हथायो आहे उन हवाले सां वधीक कहिड़ा अॻवान उते पहुता आहिनि ऐं संदसि वारसनि जो इन हवाले सां छा चवणु आहे? सिकंदर, जस्मम जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुज़फ़िर भुट्टे जो जेको लाश आहे उहो हींअर सिविल अस्पताल हैदराबाद जे मार्चरी में रखियो वियो आहे ऐं हींअर कुझु देरि में जेको आहे उहो सेवण ॾांहुं रवानो कयो वेंदो। हिते जेको आहे हिनजो अॻुवाट ई जॾहिं उहो नामालूम शख़्स तौर ते हिते लाश आंदो वियो त हुनजो अॻुवाट ई जेको आहे पोस्टमार्टम कयो वियो। पोस्टमार्टम जेको आहे उहो मुकमल आहे। हींअर ज़रूरी कार्रवाई जेका आहे उहा पूरी कई पई वञे। हिन खां पोइ लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वेंदो आहे। उहो लाश हितां सेवण तरफ़ रवानो थींदो त जस्कम जे मरकज़ी जेको वक़्ती चेयरमैन आहे डॉक्टर न्यास कालाणी समेत वॾी तादाद में हिते मुख़्तलिफ़ कॉमपर्स जमायतुनि जा अॻुवान ऐं जेके कारकुन आहिनि उहे त मौजूदु आहिनि। उन्हनि में सख़्तु जेको आहे उहा दुख वारी लहर ऐं गुस्सो इन्हनि में मौजूदु आहे। इन्हनि जो चवणु आहे त कॉमपर्स अॻुवान जेके आहिनि ऐं जेके कारकुन आहिनि उन्हनि खे खंभे गुम कयो वञे थो। इन्हनि खे जेको आहे क़त्ल करे सख़्तु तशद्दुद करण खां पोइ उन्हनि खे क़त्ल कयो वञे थो। इन्हनि जा लाश जेके उहे फिटा कया वञनि था। इन हवाले सां जस्कम न्यास कालाणी जो चवणु आहे त मुज़फ़िर भुट्टो जेको आहे क़ौमी तहरीक जो हीरो हुयो ऐं हिन जेको आहे सिंध जी जदोजहद लाइ बशीर ख़ान जिया जेको आहे उहो शहादत हासिल कई आहे। हिन जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जेको आहे बशीर खे मुज़फ़िर भुट्टे जे क़त्ल जे हवाले सां पाण मुरादो नोटिस छो नथी वठे। जी वॾी महिरबानी आहे सलीम। नाज़िर सलीम मल्लाह हो हैदराबाद मां जेको असांखे तफ़सील ॾेई रहियो हो। जस्मम जो मरकज़ी अॻवान मुज़फ़िर भुट्टो जंहिंजो लाश अॼु हथायो आहे, लाश खे गोलियूं लॻल हूं, तशद्दुद थियल हो। उन वक़्तु अव्हांखे जेके मंज़र ॾेखारियासीं स्क्रीन ते त संदसि घरवारी ऐं संदसि मासूम ॿारड़ा बेहाल आहिनि, ग़म में बेहाल ॾिसण में अचनि पिया। ही मंज़र अव्हांखे ॾेखारियूं पिया उन वक़्त जा मंज़र आहिनि जॾहिं ही ॿारड़ा उते पहुता आहिनि। मुज़फ़िर भुट्टो जंहिंजो लाश अॼु हथायो आहे, संदसि घरवारी हिते पहुची करे सुञाणप कई ऐं ॿुधायो त 1 साल अॻु यानी 5 फरवरी 2011 ते पुरस्कार नमूने मुज़फ़िर भुट्टो गम थी वियो। अॼु संदसि लाश हथायो आहे। ही मंज़र अव्हांखे ॾेखारियूं पिया। संदसि ॿारड़ा रोई रहिया आहिनि, संदसि घरवारी ऐं ॿारड़ा ग़म में ॾुख में बेहाल आहिनि। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ सनी मोहम्मद ख़ान जे रिपोर्टर ग़ुलाम नबी केरियो सां। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जा इतला आहिनि। ग़ुलाम नबी, टंडो मोहम्मद ख़ान में छा सूरत हाल आहे GSN मुतहिदा महाज़ जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी जी लाश हथ अचण खां पोइ? मोहम्मद खान में जीअं ई मुज़फ़िर भुट्टो जी शहादत जे हवाले सां जीअं वाक़ियो जेको पेश आयो आहे उन जी ख़बर टंडो मोहम्मद खान में पहुती आहे। उन में टंडो मोहम्मद खान जे अंदरि जस्मम सां गॾु ऐं ॿियनि कॉमपर्स पार्टियुनि जा कारकुन जेके हिते मुश्तहिल तौर शहर जे वापारी मर्कज़नि बाज़ारनि में अची विया ऐं मुकमल जेको आहे शहर जे अंदरि हड़ताल कराई वई आहे ऐं शहर जे अंदरि हड़ताल वारो सिलसिलो करण खां पोइ हवाई फायरिंग जा वाक़िया पेश आया आहिनि
अहिड़ी सूरत में सॼो शहर जेको आहे टर्न खां बंदि थी वियो आहे। शहर में जेका ट्रैफिक जो जेको सिलसिलो हो उहो बि घटिजी वियो आहे ऐं शहर जा रोड रस्ता बि सुनसान थी विया आहिनि ऐं कारकुन तमामु मुश्तइल आहिनि उहे जेके आहिनि से एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं कारकुननि जो एहतिजाज जो सिलसिलो बि जारी आहे। वॾी महिरबानी अवां जी नज़ीर महिरबानी गुलाम नबी कीरियो असांखे अपडेट करियो नाज़रीन टंडो मोहम्मद ख़ान मां ऐं ॿुधाए रहियो हो त जी सिंध मुतहिदा महाज़ जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी जी लाश हथ थियण खां पोइ टंडो मोहम्मद ख़ान में दुकान बंदि कराया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो पियो वञे। नाज़रीन मिस्र जे ॿियनि शहरनि में बि एहतिजाज जारी आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे वार में KT न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर छुटो सां। नज़ीर हिते छा सूरत हाल ॾिसण में अचे पई एहतिजाज जे हवाले सां ऐं छा चवणु आहे एहतिजाज कंदड़नि जो? जी नादिया वारा में जीअं ई मुज़फ़र भुट्टो जे क़त्ल जी ख़बर पई आहे तीअं जस्मम जे कारकुननि तरफ़ां शहर में जुलूसनि जी सूरत में निकिरी आया आहिनि जेके शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते बीह करे हवाई फायरिंग कई आहे। हवाई फायरिंग खां बाद में शहर जे लिंक रोड आहे खंडू लिंक रोड जिते उहे आया आहिनि त सेठ मोटूमल जो वॾो सेलर आहे उते बीठल ॿिनि ट्रकुनि खे बाहि ॾेई छॾी आहे। जॾहिं त हिकु ट्रक जेका खंडू स्टैंड ते बीठल रही उते हुनखे बाहि ॾेई छॾियो आहे। अहिड़े वाक़े बाद शहर में मुकमल तौर ते हिरासमेंट पखिड़िजी वई आहे ऐं माण्हू हवाई फायरिंग मां शहर में भाॼ कंदा रहिया आहिनि। जॾहिं त अहिड़ो इतलाह वारा पुलिस खे ॾिनो हुयो जेका फौरी तौर ते जाइ वारदात ते पहुती पर जिते जस्मम जे मछल कारकुन खे ॾिसंदे कारकुन मोबाइल खे ॾिसंदे मतिलबु हवाई फायरिंग कई आहे जेका पुलिस मोबाइल हवाई फायरिंग बाद पुलिस मोबाइल खे भॼाए पंहिंजी सिर जान बचाइण लाइ थाणे ते वञी पहुती आहे। जॾहिं त शहर में माण्हुनि जो तहफ़ुज़ करण लाइ पुलिस जो को बि एहलकार मौजूदु न आहे ऐं कई कारकुन हवाई फायरिंग कंदा देश में मुख़्तलिफ़ चौकनि ते घुमी रहिया आहिनि। जी नादिया वॾी महिरबानी मुंहिंजी तफ़सील ॿुधाइण लाइ। नाज़रीन वार मां नज़ीर छुटो लाइन ते मौजूदु आहिनि। चवणो त जीअं ई ख़बर हिते पहुती आहे त एहतिजाज शुरू थी वियो आहे। हिन वक़्त सां राब्तो कयो आहे KT न्यूज़ सकरन जे रिपोर्टर आजिज़ जमाली सां। आजिज़ GSM मुतहिदा महाज़ जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी मुज़फ़र भुट्टो जे जेको लाश ठाहियो आहे उन ख़बर खां पोइ हिते छा सूरत हाल आहे? अजमेर सकरन में मुज़फ़र भुट्टो जे लाश ख़बर फैली जी सूरत सॼो शहर बंदि कराए छॾियो अथनि। हिन वक़्तु शहर में मुकमल तौर बंदि आहे। शहर जूं मुख्य मार्केटूं शाही बाज़ार कपिड़ा मार्केट सोनारा बाज़ार ऐं सब्जी मार्केट नवाब शाह रोड मेरापुर रोड बंदि आहिनि जॾहिं पुलिस जो वॾो तइदाद शहर में गश्त करायो आहे। कारकुन अञा ताईं टोलियुनि जी सूरत में घुमी रहिया आहिनि ऐं नारेबाज़ी करे रहिया आहिनि। जी वरी महिरबानी मुंहिंजी तफ़सील ॿुधाइण लाइ। नाज़रीन असांजे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल मूंखे ॿुधायूं पिया जिते जिते एहतिजाज जारी आहे। GSM मुतहिदा महाज़ जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी मुज़फ़र भुट्टो जो वरी तशद्दुद थियल ऐं गोलियूं लॻल लाश ठाहियो आहे जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाज शुरू थियो आहे जंहिंमें मुतालबो कयो वञे त जेके बि क़त्ल में धुरियूं मुलविस आहिनि उन्हनि खे वाक़ो कयो वञे। अहिड़ा मुतालबा साम्हूं अचनि पिया ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में GSM मुतहिदा महाज़ जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी जे मार्जन वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाज जारी आहे। टंडो मोहम्मद ख़ान सेवण सकरन वारा ऐं सिंध जे ॿियनि शहरनि मां GSM मुतहिदा महाज़ जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी मुज़फ़र भुट्टो जे तशद्दुद थियल ऐं गोलियूं लॻल लाश हथ अचण खां पोइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं शहर जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि।